अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में बलिकार आवाया सायरा सुमरो आवाया पेरिया गुल सबका पेरी का नजर हेडलाइन ते अमरीकी सैन्य जंग बाबत करारदाद मंजूर करे वरिती। करारदाद ट्रंप के ईरान खिलाफ ताकत जे इस्तेमाल खां रोके सघे थी। करारदाद जे हक़ में ट्रंप जे रिपब्लिकन पार्टी जा 4 मेंबर भी साम्हूं अची विया। करारदाद जे हक़ में 50 मुखालिफ़त में 47 वोट आया। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान खे वॾो धचको ॾियणो आहे। ईरान वटि वक़्तु महदूद आहे, थी सघे थो ईरान मथां ॿीहर हमलो करणो पवे। 3 ॾींहं या ईंदड़ हफ़्ते हमलो थी सघे थो। ईरान जी जंग तेज़ी सां ख़त्म कंदासीं। ईरान खे एटमी हथियार रखण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची चयो आहे त अमरीका ॿीहर अगराई कई त हाणे रद्दअमल हैरत अंगेज़ हूंदो। अमरीका धमकी खे अमन जो मौक़ो बणाए पेश करे रहियो आहे। पंहिंजे बयान में ईरान जे परॾेही वज़ीर वधीक चयो आहे त ईरान अमरीका जो जदीद जहाज़ F-20 किराए दुनिया जी वॾी कुवत बणिजी वियो आहे। ॿीहर जंग शुरू थी त अमरीका जा वधीक जहाज़ किराइण लाइ तयार आहियूं। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी 2 ॾींहं जे दौरे दौरान ॿीहर ईरान जे दौरे ते तेहरान पहुची वियो। मोहसिन नक़वी अमरीका ईरान ॻाल्हियुनि जे हवाले सां ईरानी क़यादत सां मुलाक़ातूं कंदो। वफ़ाक़ी घरू वज़ीर 2 ॾींहं अॻु ईरान जो दौरो करे ईरानी परॾेही वज़ीर ऐं ॿियनि सां मुलाक़ातूं कयूं हुयूं। चीन ऐं रूस विच में तवानाई समेत ताउन जा 20 मुआहिदा। चीनी रूसी सदर जामे स्ट्रेटेजिक ताउन जे गॾियल पधिराई ते सहियूं करे छॾियूं। चीनी सदर शी जिनपिंग चयो आहे त रूस ऐं चीन खे गुंडागर्दी ऐं तारीख़ पलटजण वारनि क़दमनि जी मुखालिफ़त करणु घुरिजे। अमरीका ईरान जंग खे रोकणु ज़रूरी आहे। वधीक वेहड़ गैर दानिशमंदी हूंदी। दुनिया जंग जे कानून तरफ़ वापसि वञण जी ख़ातिरी खे मुंहुं ॾेई रही आहे। रूस जे सदर प्यूटन चयो त रूस अमरीका समेत पंहिंजे भाइर वारनि सां ताउन करण लाइ तयार आहे। रूस चीन लाॻापा आलमी इस्तेहकाम में मददगार बणिजी रहिया आहिनि। पाक चीन दोस्ती जे डायमंड जुबली चीन जे पार्लियामानी वफ़द जे सेनेट ऐं क़ौमी असेंबली आमद। स्पीकर अयाज सादिक सां मुलाक़ात, थोरा मञिया नेक तमन्नाउनि जो इज़हार। सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी चयो आहे त 75 सालनि में पाक चीन लाॻापा वधीक मुस्तहकम थिया आहिनि। वफ़द जे दौरे सां पार्लियामानी स्ट्रेटेजिक ताउन जा वधीक रस्ता खोलंदा। क़ौमी असेंबली जे स्पीकर अयाज सादिक चयो आहे त पाकिस्तान ऐं चीन मुश्किल वक़्त में इतमाद जोगा ऐं मुख़लिस दोस्त आहिनि। पाक चीन शराकतदारी ख़िते में अमन तरक़ी इस्तेहकाम जी ज़ामिन आहे। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार ख़िताब कंदे चयो आहे त